बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहा हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। मां यहाँ महताब अली नूर दादा अॼु काफ़ी सारियूं इम्पॉर्टेंट जीअं चइजनि त ख़ासि ख़बरूं आहिनि ऐं कुझु अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं त सुप्रीम कोर्ट पारां जेको आम चूंडुनि जे हवाले सां सियासी इतफ़ाक़ राय पैदा करण जे लाइ मोहलत ॾिनी वई हुई, उन मोहलत जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। ईअं खणी चइजे त अॼु सुप्रीम कोर्ट पारां ॾिनल मोहलत जेका आहे मुशावरत जे लाइ उहा ख़तमु थी वई आहे। अॼोके ॾींहं ते ई इत्तेहादी जमातुनि जो अहम इजलास थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि ऐं सभिनी जमातुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि वॾा उहे इजलास में शरीक थिया आहिनि। ख़ासि तौर ते आसिफ़ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियनि जमातुनि जा अॻुवान ऐं इतफ़ाक़ इहो कयो वियो त चूंडूं जेके आहिनि उहे कराइणु पार्लियामेंट जो इस्तेहक़ाक़ आहे ऐं पार्लियामेंट फ़ैसिलो कंदी त चूंडूं कॾहिं कराइणियूं आहिनि ऐं कीअं कराइणियूं आहिनि। हुकूमत PTI सां ॻाल्हियुनि ऐं सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो आहे उहो मञण खां इनकार करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां मुशावरत जे लाइ ॾिनल मोहलत जेका उहा अॼु ख़तमु थी रही आहे। हुकूमत पारां सुप्रीम कोर्ट जो 3 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो आहे उहो मञण खां इनकार कयो वियो। PTI सां ॻाल्हियूं करण खां बि इनकार कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो कमु चाकड़ी करणु या पंचायत करणु नाहे। व्यूज़ टाइम में जेके दानिश्वर असां सां गॾु हूंदा आहिनि उन्हनि जी बि काफ़ी ॾींहंनि खां वठी काफ़ी प्रोग्राम्स में इहा ई राय रही आहे त हीउ को मीर मंज़ूर पमर जो या कंहिं ॿिए चङे मुड़ुस जो झरगो नाहे जो अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला ईअं सादर कया वञनि, को शाही फरमान अची सघे। सुप्रीम कोर्ट जो कमु आइन जी पासदारी करणु आहे। आइनी तौर ते सुप्रीम कोर्ट जेके हुकुम ॾिए त उन ते अमल दरामद करणु जेको आहे सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। पर साॻी ॻाल्हि जेका आहे उहा अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि कई आहे त सुप्रीम कोर्ट जो कमु पंचायत करणु या चाकरी करणु नाहे। ऐं इहो बि चयो वियो त हुकूमत 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो नथी मञे, बाक़ी इन खां पहिरियां 4-3 वारो जेको फ़ैसिलो आहे उहो असांखे क़बूलु आहे। इजलास जी अंदरूनी कहाणी बि साम्हूं आई आहे जंहिंमें कुझु शयूं वाज़िह थियूं आहिनि। इहो चयो वियो आहे त PTI सां ॻाल्हियुनि जे लाइ कोशिशि जेका आहे उहा जारी रखी वेंदी ऐं उहा जेका कोशिशि आहे पार्लियामेंट कमेटी ज़रिए कई वेंदी, पर कंहिंजी बि ज़िद ऐं अना ऐं उन जे मर्ज़ीअ मूजिबि उन्हनि जी ख़्वाहिशुनि मूजिबि जेके फ़ैसिला आहिनि उहे न मञा वेंदा। हीअ हिकु अहम डेवलपमेंट आहे जंहिंखां पोइ वरी कुझु ॿियूं ख़बरूं बि साम्हूं आयूं। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं त सुप्रीम कोर्ट में वरी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब असेंबलीज़ जेके आहिनि उहे बहाल कयूं वञनि। दरख़्वास्त गुज़ार जेको आहे उन मौक़िफ़ इहो इख़्तियार कयो आहे त कंहिं बि अण लाॻापियल शख़्स जे चवण ते असेंबलीज़ नथियूं टोड़े सघजनि, मतिलबु इमरान ख़ान जे चवण ते। ऐं उनखां पोइ आइनी लिहाज़ खां जेकॾहिं चूंडूं कराइणु ज़रूरी आहिनि त पोइ इहे 21 अरब रुपया बि इमरान ख़ान खां ई वरिता वञनि ऐं असेंबलीज़ जेके आहिनि उहे बहाल कयूं वञनि। आइनी तौर ते इहो केतिरो सही आहे केतिरो ग़लति आहे इन ते ॻाल्हाईंदासीं। PTI अॻवान फवाद चौधरी वरी अॼु बयानु जारी कयो आहे त हक़ीक़ी आज़ादी जेका आहे उहा रस्तनि ते अचण खां सवाइ न मिलंदी ऐं हक़ीक़ी आज़ादी हासिलु करण जे लाइ हाणे असांखे आख़िरी कॉल ॾियणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जो बयानु तवक़ो हुई त इमरान ख़ान पारां ॾिनो वेंदो, पर फवाद चौधरी जेको PTI जो सीनियर अॻवान आहे उन इहो बयानु ॾिनो आहे। गॾोगॾु वरी परवेज़ इलाही ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे वॾे वज़ीर महमूद ख़ान पारां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे ऐं इस्तदा इहा कई वई आहे त आइनी मुदो पूरो थियण खां पोइ जेके निगरान वॾा वज़ीर आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जा उन्हनि खे उहिदनि तां हटायो वञे। चीफ जस्टिस मिस्टर जस्टिस उमर अता बिंदयाल जी सरबराही में अॼु सुप्रीम कोर्ट में 12 खां वधीक केसिस जी ॿुधणी थियणी हुई, पर काज़ लिस्ट में जेके इहे केसिस आहिनि उन्हनि खे डीलिस्ट कयो वियो छाकाणि त चीफ जस्टिस जी तबियत कुझु नासाज़ आहे। प्रोग्राम में वेलकम चवंदासीं डॉक्टर अयूब शेख साहब सीनियर तजिया निगार असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब असांखे जॉइन कयो आहे। सीनियर तजिया निगार इदरीस लिगारी साहब बि असां सां गॾु आहिनि। कोशिशि कंदासीं नसीर मेमन साहब बि असांखे जॉइन करे सघनि। डॉक्टर अयूब शेख साहब थैंक यू सो मच सर, वेलकम चऊं पिया अव्हांखे प्रोग्राम में। अव्हां खां शुरूआत कयूं पिया सर। गुज़िरियल ॾींहं वारे प्रोग्राम में बि अव्हां चयो हुयो त जरगन खे अवाम इन करे पसंदि न कंदो आहे जो अवाम जी मर्ज़ी ऐं उन्हनि जी ख़्वाहिशुनि जे उबतड़ या ज़बरदस्ती कुझु फ़ैसिला मढ़िया वेंदा आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जे हवाले सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ी ॻाल्हि त असां न करे सघंदासीं, पर अहिड़ो ख़्यालु ऐं तासुर ज़रूरु साम्हूं आयो आहे। अॼु वज़ीर आज़म बि चई छॾियो त सुप्रीम कोर्ट जो कमु को पंचायत करणु या चाकरी करणु नाहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त शयूं आस्ते आस्ते पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानियूं थी रहियूं आहिनि ऐं आस्ते आस्ते तव्हांखे नज़र अची वेंदो त जिन माण्हुनि ग़लतियूं कयूं आहिनि उहे आस्ते आस्ते उन्हनि ग़लतियुनि ते या त पछताईंदा या त आईंदा अहिड़ियूं ग़लतियूं न करण जे लाइ तौबा ज़ारी कंदा।
मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां। मिसाल, अली वज़ीर आहे, अली वज़ीर खे केतिरो रुलायो हिननि इमरान ख़ान जे दौर में, ख़ुदि हिन दौर में, कॾहिं सिंध में, कॾहिं पंजाब, कॾहिं मुख़्तलिफ़ हंधनि ते। अली वज़ीर जे इन क़ैद जी कंहिंखे बि ॻाल्हि न पए वणी। साॻे नमूने तव्हां PTI जो अली अमीन गंडापुरा या केर बि माण्हू हुनखे सखर, शिकारपुर, खानपुर ऐं जीअं अॻे हिकिड़े मशहूरु पीर जेको हो उहो पंहिंजे हुरनि ऐं मुरीदनि जे मार्फत जेको हर सॼी सिंध में केस दाख़िल कराईंदो पंहिंजे मुखालफ़नि। ही तव्हां पीरी न हलायो, सियासत हलायो। अमीन गंडापुर जो जेको ॾोह आहे न, उनजो ॾोह उनजे सूबे जी अदालत जे असिस्टेंट कमिश्नर जे अदालत में हलायो त बहितर। ही पाण ख़्वारियूं छो था खणनि? इहे सभु ख़्वारी जा समूरा अकाउंट गुज़िरियल हुकूमत करे वई आहे। हाणे तव्हां साॻे पेर ते बीठा आहियो, हिकिड़ो कमु। साॻे नमूने सां जॾहिं तेगे ख़ान तेगाणी खां वठी ऐं मंज़ूर पंवर ऐं ॿिया जेके बि माण्हू, ऐं कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो त पुलिस ख़ुदि जिरगनि में दाख़िल थींदी त उन्हनि समूरनि जिरगनि जी हेठां खां वठी मथे ताईं मज़म्मत थींदी। सुप्रीम कोर्ट खे क़ौमी असेंबली त चई सघे थी, वज़ीर आज़म त चई सघे थो, पर मां बि चई सघां। छो त हुनखे असां जेको पावर ॾिनो आहे उहो पावर अमानत करण लाइ ॾिनो आहे, उहो जिरगनि जे लाइ न ॾिनो। उहो पावर आइन जी तशरीह जे लाइ ॾिनो आहे, आइन खे मलियामिट करण लाइ न ॾिनो। उहो आइन उनखे उमर अता बंदियाल तौरु रहण जो ॾिनो आहे, जस्टिस मुनीर शेख तौरु रहण लाइ न ॾिनो आहे। इन करे हर को पंहिंजी हदुनि में रहे, हर को पंहिंजी हदुनि अंदरि कमु करे। मूं अव्हांखे गुज़िरियल दफ़े इनाम साहब वेठा, मूं अव्हांखे ॿुधायो त हे चूंडूं न थींदियूं। हाणे तव्हां अॼु सुभाणे आस्ते आस्ते नज़र ईंदो तव्हांखे हे चूंडूं न थींदियूं। चई छॾियो मां अथव तव्हांखे इतादिन चई छॾियो त चूंडूं जेके आहिनि मुदो पूरो कंदी हीअ जेका असेंबली आहे, उन खां पोइ चूंडुनि जी तारीख़ जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी सर। मां तव्हांखे अञा ॿी ॻाल्हि अॻिते थोरी ॿुधाए थो छॾियां, चूंडूं अक्टूबर में बि न थींदियूं। हाणे उन लाइ महताब खे अक्टूबर जो इंतज़ारु करिणो पवंदो। न थींदियूं त पोइ तव्हां हिकिड़े ॾींहुं चवंदव डॉक्टर मोहम्मद अयूब शेख ईअं चई वियो। सो इनाम भट्टी साहिबु इहा ॻाल्हि यादि रखिजो, ठीकु आहे? रिकॉर्ड ते रहे। अॻे जी ध्यानु तलब में चइबो त रिकॉर्ड ते रहे, सो ही रिकॉर्ड ते रहे। असल ॻाल्हि इहा आहे, पाकिस्तान सहकी पियो आहे। पाकिस्तान सार नथो खणी सघे। पाकिस्तान सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इक़्तिदारी फोरम्स जे पारां, ही नओं लफ़्ज़ आहे इक़्तिदारी फोरम्स, जंहिंमें इस्टेब्लिशमेंट बि अची वई ऐं इस्टेब्लिशमेंट जो जेको पीउ आहे मुल्क जी कामोराशाही, उहे बि अची विया, सियासतदान बि अची विया, जज इक़्तिदारी ऐवान ऐं पावर कॉरिडोर्स खां पोइ या चओ पिया इक़्तिदारी फोरम्स। इक़्तिदारी फोरम्स भट्टी साहिबु इनखे मशहूरु कंदासीं पाण, हुन में पंहिंजी इज़त बि थींदी ऐं इज़त सादात बची। उन्हनि खे बि हाणे मौक़ो मिलंदो त हिकिड़ी नई जमायत ठाहिनि, माना इक़्तिदारी फोरम। इक़्तिदारी फोरम्स, ठीकु आहे सर। जंहिंमें इहे सभु हुजनि, जजिस हुजनि, जनरल हुजनि। जनाब शहबाज शरीफ़ मोकल हिकिड़ी तव्हां सां हिकिड़ो अर्ज़ु कयो त जेतिरियूं ऑडियो लीक्स हुकूमत जे मुखालफ़नि जो वधंदियूं, इन जो मतिलबु आहे त हुकूमत ओतिरी सगारी आहे। ऐं मूं तव्हां सां कल्ह इहा ॻाल्हि कई त ऑडियो ऐं वीडियो लीक्स वारे इन गोरख धंधे में पवण जे बदिरां जेकॾहिं सिहतमंद पॉलिटिक्स थिए, तनक़ीद जो रुझान वधे ऐं माण्हू कंहिंजी परफॉर्मेंस जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए बजाए इन जो कंहिंजे माउ भेण ससु नुंहं जूं वीडियो ऐं ऑडियो खणी अचे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त इहो सभु कुझु न थियणु खपे। पर कल्ह जनाब ख्वाजा तारिक रहीम खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सॾींदी KTR, ख्वाजा तारिक रहीम जी। उहो KTR जेको आहे न, उहो पीपल्स पार्टी जी हुकूमत में आसिफ साहिबु हुनखे गवर्नर पंजाब बि ठाहियो हो, अव्हांखे यादि हूंदो। हींअर उहो PDM मुखालिफ़ हिसे जो वकील आहे, मशहूरु माण्हू आहे, 80 साल उमिरि। पर कल्ह हुन TV ते चयो त इहा जेका बि ऑडियो लीक आहे इहा सही आहे, असां बिल्कुलु इहो ॻाल्हायो आहे ऐं मूं चाहियो पए त हीअं थिए। हाणे उहा जेका ऑडियो लीक थी आहे, इहो ॾोह आहे, इन ॾोह जे ख़िलाफ़ु मां अदालत में वञा थो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त जंहिं इन ऑडियो ते ऑडियो वारे सां ॻाल्हायो भट्टी साहिबु,
उहे ॿई बि इन साॻी गेम जो हिसो आहिनि। जिन ऑडियो लीक कई उहे बि इन गेम जो हिसो आहिनि। जिन इहा ऑडियो लीक वरी मशहूरु कई उहे बि इन गेम जो हिसो आहिनि। असां ऐं तव्हां रुॻो ॾिसण वारा आहियूं, बाक़ी हाणे सभु छा पाण थींदो में। डॉक्टर साहिबु? एसि ताईं त ठीकु आहे, पर अॼु जेका डेवलपमेंट थी ही त सिधो सो जवाबु ॾेई छॾियूं सुप्रीम कोर्ट खे त हुकुम बि न मञींदासीं। आयूब पाण पाण कमेंट्री वारा आहियूं। हा, पाण कमेंट्री वारा आहियूं। पाण कमेंटेटर आहियूं ऐं मुनीर शेख अदालत में वेठो आहे। असां मुनीर हो आहियूं स्पोर्ट्स जेको कमेंटेटर हूंदो। स्पोर्ट्स जो कमेंटेटर मुनीर शेख हुओ त हाणे अयूब शेख वरी कमेंटेटर। अच्छा, अयूब शेख कमेंटेटर थी वियो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जनाब इमरान ख़ान साहब खे उनजी पार्टी खे इहा ग़लती बहरहाल तस्लीम करणी पवंदी जेका पंजाब ऐं केपी जी ठहियल ठुकियल असेंबली हुननि टोड़ी हुई। हुननि में एतमाद जो हुननि वोट बि वठी छॾियो ऐं हुनखे अलिफ चौधरी, बे चौधरी, से चौधरी जंहिं बि इहा सलाह ॾिनी, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो इमरान ख़ान साहब सां हुननि नाइंसाफ़ी कई ऐं इमरान साहब खे बि हिकिड़े फास्ट बॉलर वांगुरु तकड़ि न करणु खपे हा। हर बॉल ते विकेटूं न किरंदियूं आहिनि, इहा फास्ट बॉलर खे ज़हन में रखणु खपे। हीअ विकेट न किरी ऐं हुननि सम्झो त पंजाब मुल्क जा 2 हिसा लहे, केपी हिकु हिसो लहे, 3 हिसा गॾिजी बाक़ी सिंध बलोचिस्तान जेको आहे उहो ई हर को वेठो हुन जो लूसण काटे वेठो। सो इन्हनि खे को लेखींदो ई कोन। पर तव्हां ॾिसो ॻाल्हि ई गिचीअ पइजी वई ऐं अॼु हिकिड़े 3 माण्हूअ प्रॉक्सी तौरु चयो आहे त बाबा केपी ऐं पंजाब जूं असेंबलियूं बहाल कयो। जे मूंखे को चवे न त मां ख़ुदि वज़ीर आज़म मियां शहबाज़ शरीफ़ खे या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका मेन क़यादत आहे आसिफ अली ज़रदारी साहब या बिलावल भुट्टो साहब या ॿिया जेके उन जा पहिरीं रैंक जा माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे चवंदुमि त इमरान ख़ान जे पार्टी खे इहो मौक़ो ॾियो त पंजाब ऐं सरहद जूं जेके केपी जूं असेंबलियूं जेके आहिनि सूबाई असेंबलियूं इहे बहाल थियनि। हीअ 2 हुकूमतूं जेके केयर टेकर आहिनि इहे ख़तमु थियनि ऐं हीअ असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कनि। इन असेंबली मुदे पूरे थियण ताईं अव्हां विच में जेको कुझु ॻाल्हाइणु चाहियो था, आइन में तब्दीलियूं करणु चाहियो था, इलेक्शन जे प्रोसेस में तब्दीलियूं करणु चाहियो था, मुल्क जे पॉलिटिकल पार्टीज़ एक्ट में तब्दीलियूं करणु चाहियो था, उहे सभु जो सभु अक्टूबर ताईं तय करे अक्टूबर में वरी तव्हां नए केयर टेकर सेटअप जे लाइ तयारु कयो। मुंहिंजो रिक्वेस्ट आहे समूरनि धुरनि खे, ख़ुदि मौलाना फज़ल रहमान खे, हालांकि भट्टी साहब उन सां न मुंहिंजो अचे न वञे ऐं मां राशिद महमूद सूमरे खे शायदि गुज़ारिश वधीक बहितर नमूने करे सघंदुमि, मुंहिंजे दोस्त जो पुटु आहे, पर मौलाना सां त असांखे कुझु न वञे त मां उनखे बि रिक्वेस्ट थो कयां त इमरान ख़ान खे ई मौक़ो ॾियो। एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन्स में एक्स्ट्रा ऑर्डिनरी फ़ैसिला कबा आहिनि। उन एक्स्ट्रा ऑर्डिनरी फ़ैसिले तौरु ख़ुदि पाकिस्तान जे समूरनि अदालतुनि खे, पाकिस्तान जे समूरी पार्लियामानी मशीनरी खे ऐं पाकिस्तान जे समूरी अॼु जी काबीना खे इहो फ़ैसिलो जेको आहे उहो करे मुल्क जे सिस्टम खे कुझु न कुझु सिधो हलाइण जी कोशिशि करणु खपे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, कुझु ॿिया मामला बि आहिनि हिन ते बि अव्हांजी राय शामिल कंदासीं। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर, वेलकम चयो पिया अव्हांखे बि शो में। अव्हांजो छा ख़्यालु आहे अॼु जेको कुझु थियो सर, ख़ासि तौर ते जेकॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब असेंबली बहाल करण जे हवाले सां दरख़्वास्त दाख़िल थी आहे त साॻे वक़्तु वरी क़ौमी असेंबली में जॾहिं PTI जा मेंबर्स पहुता त स्पीकर उन्हनि खे क़ौमी असेंबली में अचण खां मना करे छॾियो, इजाज़त ई उन्हनि खे न मिली ऐं तर्जुमान पारां वज़ाहत कई वई त छाकाणि त हिननि मेंबर्स इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि, तंहिंजे करे हिननि जो असेंबली सां को बि वास्तो न आहे। हीअ हाणे अजनबी आहिनि, अणधुरिया आहिनि, तंहिंजे करे असेंबली रूल्स मूजिबि कंहिं बि अजनबी खे असेंबली में अचणु न ॾींदासीं। जंहिं ते शाह महमूद कुरैशी बि सख़्तु रद्दमल ॾिनो आहे, हुनजो चवणो त हुकूमत जी नियत ठीकु न आहे, हीअ असां सां ॻाल्हाइण ई नथा चाहिनि। त वाक़ई पोइ ॻाल्हियूं बि न थींदियूं, पोइ छिकछिका जेका आहे उहा अञा वधंदी। महिरबानी महताब, भट्टी साहब हिकिड़ो जुमिलो रुॻो चवां त ॻाल्हियूं बि न थींदियूं न, इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं तॾहिं त असां क़ौमी असेंबली अॼु टेस्ट करणु वियासीं त असांखे छॾनि था या न, ॻाल्हियूं हलनि थियूं। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, ठीकु आहे। ॻाल्हियूं त हलनि थियूं पर दरवाज़ा रुॻो न रुॻो पार्लियामेंट जा बंदि थिया, पर हींअर पार्लियामेंट लाजिस जा बि बंदि थींदा, माना हुननि खे चवंदा हाणे हेॾे बि न अचिजो, हिते जेको आहे न सो हुनजी एंट्री हाणे ओॾे बि बंदि थींदी।
त हिकिड़े पासे मामिलो तेज़ी सां वधे पियो ऐं ॿियो बहरान जेको हींअर वधे पियो महताब उहो इहो आहे त जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे उहो पंहिंजो मुदो पूरो करे चुकी आहे KPK जी बि ऐं पंजाब जी बि त उन जे मुदे पूरे करण खां पोइ आइन ऐं इलेक्शन कमीशन उहे ख़ामोश आहिनि उते किथे बि को रूल को क़ाइदो को कानून कोन्हे जेको ॿुधाए त हाणे उहा उन्हनि जी जेका मौजूदा हुकूमत आहे उहा लेजिटिमेट आहे या नाहे ठीकु आहे केसि ताईं हलंदी इहा निगरान हुकूमत ठीकु उहा निगरान उनजो मुदो पूरो थी वियो हाणे जेको मुदो उन पूरे थियण खां पोइ मुंहिंजे ख़्याल में अॼु टियों चौथों ॾींहुं हूंदो ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में उन्हनि जो मुदो पूरो थी चुको बिल्कुलु ठीकु ऐं उन खां पोइ जा जेके ॾींहं आहिनि त उन्हनि खे लेजिटिमेसी कहिड़ी थींदी ऐं इहा लेजिटिमेसी ईअं ई थी वेंदी जीअं ज़ियाउल हक़ जे जेको आहे सो हुन में दौर में थियो त हुन 90 ॾींहंनि जो वरितो पर 90 ॾींहंनि जो उनखे जेको आहे सो टाइम 11 सालनि ताईं मिली वियो पोइ उनखे वरी पार्लियामेंट मां कंहिं न कंहिं तरीक़े सां लेजिटिमेट बि करायो वेंदो आहे मुशर्रफ खे बि लेजिटिमेट करायो वियो त हाणे ॾिसजे त छा थो थिए त हाणे उनजो अल्टरनेट मुंहिंजे ख़्याल में हिननि इहो कढियो आहे त उहो वरी जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल थींदी ऐं उहो या हींअर जेका दरख़्वास्त दाख़िल थी आहे उहा उन ते नज़रसानी करे वॾनि वज़ीरनि दाख़िल कई आहे सर परवेज़ इलाही पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं महमूद ख़ान ख़ैबर पख्तूनख्वा जो अॻूणो वॾो वज़ीर ॿिन्ही ॼणनि सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई आहे त आइनी मुदो पूरो थियण खां पोइ निगरान जेके वॾा वज़ीर आहिनि ॿिन्ही सूबनि जा उन्हनि खे हटायो वञे हा त हाणे उहो ई थींदो न त जॾहिं हुननि जो त हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट वरी इहो फ़ैसिलो थी वठे त पोइ उनजे अमल दरामद जो छा थींदो त क्राइसिस अञा वधंदा वेंदा ऐं इहे क्राइसिस जेके आहिनि हाणे महताब हिन नए में दाख़िल थींदा मरहले में जंहिंमें चूंडुनि वारो पासो हलियो वेंदो चूंडुनि खां पोइ हाणे वरी असेंबलियुनि जे बहाली वारो पासो अची वेंदो ऐं उन्हनि जे बहालियुनि खां पोइ वरी उन ते अंदरि वेड़ जेका शुरू थींदी वज़ीर आला जे लाइ चूंड जे लाइ इन जे लाइ थींदो ऐं ईअं टाइम गुज़रंदे गुज़रंदे हीउ जेको अगस्त आहे उहो अची वेंदो पोइ अगस्त जे दौरान जेकॾहिं हिननि जो मामिलो अञा वधीक ख़राबु थिए थो त शायदि पोइ जेको आहे सो अञा कुझु ॿियो थिए जीअं अयूब साहब जेका निशानदेही कई त चूंडूं नज़र कोन थियूं अचनि हर सूरत हाल में ऐं हीअ त हाणे अक्टूबर वारियूं अक्टूबर न बल्कि मई वारियूं जेके चूंडूं उहे त आहिनि ई कोन अक्टूबर वारियूं बि शायदि ई को नज़र नथियूं अचनि पर मुंहिंजे बि लिहाज़ खां जेका जीअं अयूब शेख चयो त पॉलिटिकल फोरम त उहो पॉलिटिकल फोरम जेको आहे शायदि किथे इहा तयारी थींदी हुजे त जजिस जनरल्स पॉलिटिशियन ऐं टेक्नोक्रेट्स ते मुश्तमिल को अहिड़ो सेटअप ठहे जेको उनखे डिघे मुदे जे लाइ खणी वञे ऐं पर उहो थींदो कीअं उनजो किथे या त गॾियल का हिकिड़ी एग्रीमेंट थिए बाक़ी त जेके ही मामला हींअर थियनि पिया इन सां अञा वधीक बहरान वधंदो सुप्रीम कोर्ट खे अञा वधीक इन्हनि शयुनि ते हाणे पंहिंजी आइनी ज़िमेवारी अदा करण जे लाइ बार उन्हनि ते वधंदो वेंदो छाकाणि त आइन जे अंदरि जेके हींअर फिलास पैदा कंदा था वञनि मिसाल तौरु ख़ुदि हिकिड़ो इहो वॾो फिलाह थी वियो त उन फिलाह खां पोइ इन जो छा थींदो त इहे असेंबलियूं वरी वापसि बहाल थियनि त तव्हां जेको फ़ैसिलो ॾेई चुकायो त हिन डेट ताईं इलेक्शन्स थियनि उन्हनि जो छा थींदो इलेक्शन कमीशन जेको उन्हनि जो मुदो उन्हनि खे 90 ॾींहंनि जो हुयो उन्हनि क़बूल करे वरितो त ठीकु आहे बिल्कुलु इलेक्शन्स करायूं था पर हुकूमत उन्हनि जी सहकारी न बणी उन्हनि खे फाइनेंशियल सपोर्ट बि न कई ऐं उहो बि जेका सिक्योरिटी जे लाइ जेको आहे उहो बि अमलो न ॾिनो तंहिंजे करे हू मजबूर आहिनि उन्हनि पंहिंजी दरख़्वास्त दाख़िल कराई त असां नथा कराए सघूं त इहे सभई शयूं हिकिड़े नए आइनी बहरान खे जनम ॾींदियूं ऐं ख़ुदि जॾहिं वज़ीर आला ॿई उन्हनि असेंबलियुनि जा पाण वञी करे कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कनि त असांजी असेंबली बहाल कयो त इन में ईअं थो लॻे त किथे न किथे का अंदरूं का अंडरस्टैंडिंग त कोन्हे जंहिंजे तहत जेको आहे सो इहो सभु कुझु थींदो हुजे जी महताब हुकूमती इतिहाद पारां जेको सुप्रीम कोर्ट जो हुकुम न मञण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं PTI सां ॻाल्हियूं करण खां बि इनकार कयो वियो आहे सुप्रीम कोर्ट पारां अॼु जेका मोहलत ॾिनी वई हुई मुशावरत जी उनजो बि आख़िरी ॾींहुं आहे मतिलबु हिकु तरफ़ इहा मोहलत ख़तमु थिए पई आइंदा छा थींदो हाणे छा थी सघे थो इदरीस लिगारी साहब खां राय मालूम कंदासीं इदरीस साहब अव्हांजो छा ख़्यालु आहे सर हाणे छा थियणु खपे या छा थींदो ईअं खणी चइजे त सफ़ा दूबदू थी वयूं आहिनि धुरियूं जेके आहिनि महिरबानी महताब अली साहब मुंहिंजे ख़्याल में त विच में त सूरत हाल अहिड़ी थी चुकी हुई जो रोज़ सुप्रीम कोर्ट मां इहे तबसरा थी रहिया हुआ त को हाणे वज़ीर आज़म नाल थींदो या स्टेट बैंक जो गवर्नर नाल थींदो या वज़ीर ख़ज़ाना नाल थींदो या पूरी असेंबली डिज़ोल्व थी असेंबली पूरी न हली वेंदी या ॿियो सॼो अहिड़े क़िस्म जा बहस थिया पई पर ओचितो जेको असांजा जेके आहिनि ॻुझल इदारनि जा सरबराह जेके आहिनि
उहे वञी जेके चीफ जस्टिस साहिब सां मिलिया आहिनि ऐं उन खां पोइ जेको चीफ जस्टिस साहिबु जेको आहे उन तारीख़ ॾिनी त 27 तारीख़ ताईं जेके आहिनि उहे धुरियूं जेके सियासी पार्टी जेके पाण में आहिनि वञी ढालाए कनि ऐं कंहिं न कंहिं तारीख़ ते इतफ़ाक़ कनि। उन खां पोइ हीअं थियो आहे जो इमरान ख़ान जी जेका अॼु स्टेटमेंट छपी आहे त हू जुलाई ताईं पाण राज़ी थी वियो आहे। माना इमरान ख़ान जेको कंहिं बि लिहाज़ खां जेको सोचे पोइ तुर्त इलेक्शन थियणु खपनि, अप्रैल मई खां अॻु में न थियणु खपनि, उहो हाणे जुलाई ताईं राज़ी थी चुको आहे। हाणे जुलाई खां अॻिते पंधु न आहे मुंहिंजे ख़्याल में, जुलाई अगस्त सेप्टेंबर अक्टूबर माना को पंधु न आहे। तंहिं करे इमरान ख़ान बि ॼण त राज़ी थी चुको आहे। ऐं ॿिए पासे ॾिसो त मौलाना फज़लुर रहमान उहो ईअं वेठो चए त माना कुझु बि थी वञे त आउं कंहिं बि तरीक़े सां इमरान ख़ान सां ॻाल्हियूं न कंदुसि। PDM वारनि त कुझु बिलावल साहिबु वञी मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियनि सां मिलिया, इशारा बि ॾिना, वरी खटक साहिब जी जेका असां हुते विया उते फातह बि थी ऐं थोरा घणा इशारा मिलिया त डायलैक्ट थियनि पिया। माना हुकूमत बि थोरी जेका आहे आम तासुर खे ॾियण जी आहे कोशिशि कई त असां डायलैक्ट लाइ सीरियस आहियूं, पर असुली मौक़ुफ़ इहो हुयो त कंहिं बि तरीक़े सां डायलैक्ट न थिए। हाणे जॾहिं ॿुझनि इदारनि इहा ॻाल्हि कई आहे उन खां पोइ चीफ जस्टिस साहिबु जेका इहा ॻाल्हि जेका ॾिनी 27 तारीख़, मुंहिंजे ख़्याल में हाणे चीफ जस्टिस साहिबु बि इन मामले में जेको आहे कंहिं हद ताईं शायदि किन सबबनि जे करे शायदि उनखे ब्रीफ कयो वेंदो, ॿुधायो वियो हूंदो त मुल्क में जेका असां जेका दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेका ऑपरेशन पिया थियनि, तक़रीबन ॿुधाइनि पिया त हिन हिकिड़े ई ॾींहं में जेके 70 जॻहियुनि ते जेके ऑपरेशन थियनि पिया। तंहिं करे लॻे थो चीफ जस्टिस साहिबु उन्हनि इदारनि जी जेका ब्रीफिंग आहे उन खां पोइ मुतमिन थी वियो आहे ऐं उहो वरी का डायलॉग जे लाइ ऐं उनखे वधाइण जे लाइ का नई तारीख़ ॾिए या हफ़्तो 15 ॾींहं ॾिए, ईअं आहिस्ते आहिस्ते करे जेका सो सुप्रीम कोर्ट जेका आहे थी वधी। ॿिए पासे इहे बहस बि हाणे जेको शुरू थी चुको आहे त आया पंजाब असेंबली ऐं KP असेंबली ॿिन्ही खे बहाल कजे ऐं उते जी जेका माना हुकूमत आहे उहा बिजे। तंहिंजे लाइ बि माना हीअ तहरीक इंसाफ़ वारा हिक ते राज़ी लॻनि था, पर फ़िलहाल जेका इमरान ख़ान जी जेका KPK में हुकूमत हुई, पंजाब में हुकूमत हुई, ख़ुदि कश्मीर में हुकूमत जेका हुई, इमरान ख़ान जेको उन ते माना ऐलानियल तौरु ॼण अफ़सोस थो करे त माना मूंखां हिकिड़ी वॾी ग़लती थी वई ऐं उहा ग़लती ॼण मूंखां बाजवा करे वई। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में सुभाणे ॾिसूं सुप्रीम कोर्ट छा थी चए, पर ईंदड़ कुझु ॾींहंनि में शायदि वधीक वाज़ह ॻाल्हि थी वेंदी त आया इलेक्शन वाक़ई अक्टूबर में थींदियूं या अक्टूबर खां कुझु अॻिते थींदियूं, या इहो बि असां वटि डिबेट हले पई। शाहिद ख़ाक़ान अब्बासी ॿिया इहे बि चवनि पिया त जॾहिं वक़्तु बि मुल्क में इहा सूरत हाल हूंदी आहे सफ़ा गैर सियासी मुआशी लिहाज़ खां, सियासी लिहाज़ खां ऐं सिक्योरिटी जे लिहाज़ खां जेका सूरत हाल हूंदी आहे त उन में जेको आहे टियों इम्कान जेको आहे उहा एमरजेंसी ऐं धणनि जो पाण अचण बि जेको आहे उन ते बि शाहिद ख़ाक़ान अब्बासी जहिड़ो जेको वज़ीर आज़म रही चुको आहे, तमामु सीनियर सियासतदान आहे, त उहो बि ॻाल्हि मार करे पियो। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु सूरत हाल वॾी हद ताईं हिकिड़ी गैर यकीनी वारी आहे। पर इहा जेका तलवार लटकियल हुई जेका पार्लियामेंट खे पूरो पार्लियामेंट खे नाल कराइणु, वज़ीर आज़म खे नाल कराइणु, कैबिनेट खे नाल कराइणु, वज़ीर ख़ज़ाना खे नाल कराइणु, त मुंहिंजे ख़्याल में फ़िलहाल उहा जेका आहे उहा टरी चुकी आहे। ठीकु आहे, फ़िलहाल ॻाल्हि टरी चुकी आहे, पर अॼु बि हुकुमरान इत्तेहाद पारां ॿ ॻाल्हियूं कयूं वियूं। हिकु त इहो चयो वियो त मुतफ़िक़ा फ़ैसिलो इहो आहे त चूंडूं अक्टूबर या नवंबर में करायूं वेंदियूं ऐं चूंडूं हिकु ई वक़्तु या धार थींदियूं, इन जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। वरी साॻे वक़्तु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इहो बि चयो आहे त कंहिंजी अना ऐं ज़िद ऐं ख़्वाहिश सां फ़ैसिला नथा करे सघजनि, पार्लियामेंट फ़ैसिलो कंदी त चूंडूं कॾहिं ऐं कीअं करायूं वेंदियूं। डॉक्टर अयूब शेख साहिबु, असेंबलीज़ बहाल करण जो को पहिरियां मिसाल आहे असां वटि माज़ीअ में? जीअं ॻाल्हि थिए पई या दरख़्वास्त दाख़िल थी आहे हिकु पासे ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब असेंबली खे बहाल करण जी, ॿिए पासे वरी क़ौमी असेंबलीअ में PTI जे मेंबर्स खे दाख़िल थियणु न ॾिनो वियो ऐं तर्जुमान चयो त असां आइनी ऐं क़ानूनी माहिरनि सां मुशावरत कई आहे, जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो कयो त इन्हनि खे अंदरि न अचणु ॾिनो वञे, छाकाणि त इहे इस्तीफ़ा ॾेई चुका। पर इन जी वरी मज़म्मत कई शाह महमूद कुरैशी, जंहिं ख़्वाहिश जो इज़हार कयो त असां अचणु चाहियूं था हाणे असेंबलीअ में, पर असांखे अचणु नथो ॾिनो वञे, ॻाल्हाइणु नथो ॾिनो वञे ऐं हुकूमत जी नियत ठीकु न आहे। त बेसिकली नियत जी ख़राबी किथे आहे सर? कहिड़ी धुर वटि नियत जी ख़राबी आहे? महताब, ही ॻाल्हि नियत जी कोन्हे ऐं हिकिड़ा त आइनी मसइला आहिनि। जेको सवाल जो बुनियादी पहिरियों नुक़्तो तव्हां पुछो आहे, जी मूंखे ख़बर न आहे त असेंबली ॿीहर बहाल थियूं आहिनि इन नमूने या न, मूंखे ख़बर न आहे। पर मूंखे हीअ ख़बर आहे त गैर मामूली हालतुनि में गैर मामूली फ़ैसिला करे सघजनि था ऐं उहे जेकॾहिं पॉज़िटिव हुजनि त उन सां मुल्क ते असरु बहितर थी सघे थो। ऐं जेकॾहिं असां हिन ॻाल्हि खे तस्लीम था कयूं त हिकिड़े माण्हूअ जे अना जे करे इहो सभु कुझु थियो, या जीअं मूं सवेर चयो
त ख़ान साहब खे कंहिं ग़लति मशवरो ॾेई ऐं हुन सम्झो त सॼो सिस्टम जैम करे छॾिबो ॿिनि सूबनि जी असेंबलियुनि जे ख़ात्मे सां। उन में बहरहाल हू नाकाम बि थिया ऐं इहो फ़ैसिलो ॻिचीअ बि पइजी वियो ऐं इनफैक्ट सॼे मुल्क जे आइनी ऐं पार्लियामानी मामलनि खे ॻिचीअ में पइजी वियो त ग़ैर मामूली हालतुनि में ग़ैर मामूली फ़ैसिला करे सघजनि था ऐं उन तहत इन्हनि सभिनी खे गॾु वेहणो पवंदो। ऐं उन में जनाब इमरान ख़ान साहब खे ख़ुदि ॿविखू अॻिते अचिणो पवंदो ऐं हुकूमत खे बि उन सां गॾु बीहणो पवंदो, तॾहिं इहो कमु थी सघे थो। ॿी हालत में आइन में त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, का बि गुंजाइश कान्हे। मूं अॻे बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, उहा हीअ आहे त गुज़िरियल 1 साल में पाकिस्तान जे अंदरि कानून, पाकिस्तान जे अंदरि आइन, पाकिस्तान जे अंदरि अदालत, उन्हनि टिनी में जेके नुक्स साम्हूं आया आहिनि, ख़ुदि उन्हनि नुक्सनि खे दूर करण लाइ ज़रूरी आहे त समूरी पार्टियूं ईंदड़ इलेक्शन खां अवल पंहिंजो होमवर्क ठाहे ऐं पंहिंजूं तजवीज़ूं ॾियनि ऐं जंहिंजी बि हुकूमत अचे उहे पोइ गॾियल तौर उन्हनि जेके बि नुक्स आहिनि उन्हनि नुक्सनि जे ख़ात्मे जे लाइ इहे कोशिशूं कनि। बाक़ी ॿियो को बि तरीक़ो कोन्हे सवाइ इन जे त हू पंहिंजे होड ते बीठा हुजनि, हू पंहिंजे होड ते बीठो हुजे, पोइ त सूरत हाल ईअं ई रहंदी। ऐं जीअं फवाद चौधरी साहब चयो आहे त हाणे आख़िरी काल जी ज़रूरत आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे उहा आख़िरी काल जेका आहे वरी बि ईअं ई थी वेंदी जीअं 24 तारीख़ लिबर्टी चौक वारो जलसो एन टाइम ते ख़ान साहब खे मुलतवी करिणो पियो, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका 25 तारीख़ ते सॼी सिंध में मुज़ाहिरा कया, मुज़ाहिरनि जो ऐलान कयो, उन्हनि खे बि उन्हनि मुलतवी कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त बिना होमवर्क जे ऐं पॉलिटिक्स बरख़िलाफ़ पॉलिटिक्स को बि कमु न करणु खपे, ॿिए सवाल वठि जवाब वारी सूरत हाल न ठाहिणु खपे ऐं पाकिस्तान जे पार्लियामानी मामलनि जे लाइ जेके शयूं बहितर आहिनि उन्हनि लाइ सभिनी खे गॾु वेहणो पवंदो, समूरनि माण्हुनि खे। डॉक्टर साहब जेकॾहिं इम्कानी तौरु ॻाल्हायूं, इम्कानी तौरु थोरो ॻाल्हाइजे त हाणे सुप्रीम कोर्ट जा जेका मोहलत ॾिनल हुई मुशावरत जे लाइ उहा अॼु मुकमल थी वई, डेडलाइन ख़तमु थी वई, का बि मुशावरत न थी बल्कि ॻाल्हियुनि खां ई हुकूमत इनकार करे छॾियो। ॿिए पासे चीफ जस्टिस साहब जी तबियत नासाज़ थी पई आहे, जंहिंजे करे अॼोका समूरा जेके केस हुआ उन्हनि जी बेंच जा उहे काज़ लिस्ट मां डी लिस्ट कया विया, त सुप्रीम कोर्ट वटि हाणे कहिड़ा ऑप्शन्स बचंदा या सुप्रीम कोर्ट कीअं पंहिंजनि फ़ैसिलनि ते अमल दरामद कराईंदी जॾहिं सियासी धुर जेका आहे उहा हिकिड़े पासे बीठल हुजे, पार्लियामेंट असांखे हिकिड़े पासे बीठल नज़र अचे? सर, सभ खां अवल त चीफ जस्टिस साहब जे लाइ असां नेक ख़्वाहिशूं था रखूं ऐं उनजी तबियत साज़गार हुजे त बहितर आहे, नासाज़ न हुजे। ऐं मूंखे इहा तबियत जी नासाज़ी बिल्कुलु उन्हनि पॉलिटिशियन्स वारी थी लॻे जेके तमामु पर्टिकुलर मौक़नि ते तबियत पंहिंजी नासाज़ करे बाक़ी माण्हुनि खां लिकी घर वञी वेहंदा आहिनि ऐं पोइ घर में वेही फ़ोननि ते पुछंदा आहिनि छा थियो छा थियो छा थियो छा। हींअर ईअं न हुजे बतां। मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त बिल्कुलु चीफ साहब जेको आहे न उन बि पॉलिटिशियन्स वारी रवश रखी आहे, पंहिंजी तबियत खे नासाज़ करे छॾियो आहे। इहा नासाज़ी सुठी ॻाल्हि कान्हे, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां पुछो था त अदालतुनि जी ॻाल्हि त न मञी सरकार, इहा ई त ॻाल्हि आहे त पार्लियामेंट सुप्रीम आहे ऐं शारे आहे, असुलु बेत शाह लतीफ़ जो आहे, उनजी शरह केर बि करे सघे, उनखे ॻाए केर बि सघे थो। सरमत सिंधी ॻाए या आबदा परवीन ॻाए, जलाल चांडियो ॻाए या यूसुफ अली ॻाए, उहे सभु सानवी आहिनि, बुनियादी शइ शाह लतीफ़ आहे। साॻे नमूने बुनियादी शइ पार्लियामेंट आहे, उन में चीफ जस्टिस गुलज़ार हुजे, साक़िब हुजे, ए हुजे, बी हुजे, उहे का बि माना नथा रखनि सवाइ हिकु शारे जे, उन्हनि खे आइन जी रुगो तशरीह करणी आहे बसि। ही थोरी हद दख़ली वधी वई ऐं तजावुज़ कयूं पंहिंजे अख़्तियारनि ऐं ॾिनल मैंडेट खां, उहो ज़ाहिर आहे असांखे ॻिचीअ में पवणो हो जेको अॼु खां शुरू थियो ऐं थोरी अना विच में अची वई। डॉक्टर साहब, सर मैंडेट हमेशह उहो ई हद दख़लियूं कंदो आहे जंहिं वटि बज़ाहिर ताक़त हूंदी आहे। पोइ म्यूनिसिपल वारा उहो जेको केबिन हूंदी आहे न, उहा हिकिड़े धक सां हटाए छॾींदा आहिनि, पोइ लोडर ऐं बिल्डोज़र जेके आहिनि उहे हद दख़लियूं जल्दी हटाए सघंदा आहिनि। ठीकु आहे डॉक्टर यूशेख साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर बैक टू यू।
अवां जो छा ख़्यालु आहे हाणे सर थींदो छा बेसिकली चीफ जस्टिस साहब जी तबियत नासाज़ थी पई आहे मुशावरत वारो जेका मोहलत हुई उहा अॼु पूरी थी हुकूमत ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे असेंबलीज़ बहाल करण जे लाइ दरख़्वास्त दाख़िल थी वरी निगरान जेके वॾा वज़ीर आहिनि उन्हनि खे हटाइण जे लाइ बि दरख़्वास्त दाख़िल थी आहे हाणे फर्दर छा थींदे अवां ॾिसो पिया बहरान जेके आहिनि उहे वधंदा वञनि पिया धुरियूं जेके आहिनि उहे ॻाल्हियुनि जी मेज़ ते नेठि कीअं ईंदियूं हूअं त शाइर सगोरो चए थो त होगा वही जो मंज़ूर ख़ुदा होगा पर हाणे हिते असां खाल था ॾेई छॾियूं ख़ुदा खे कढी छॾियो पोइ जंहिंखे जेको वणे उहो खाल जे विच में भरे अयूब शेख खे जेको वणे उहो नालो विझेसि इदरीस खे जंहिंजो वणे उहो विझेसि इक़्तिदारी फोरम्स मां को अचे शेख साहब जेका ॻाल्हि कई उनखे न विसारियो इनाम साहब इक़्तिदारी फोरम्स मां हाँ अयूब साहब जेका ॻाल्हि कई न पॉलिटिकल फोरम अयूब साहब तमामु वॾी माना जी ॻाल्हि कई आहे पॉलिटिकल फोरम जुड़ण वञे पियो ऐं उन पॉलिटिकल फोरम में जजिस जनरल्स पॉलिटिशियंस ऐं ब्यूरोक्रेट्स शायदि उन फोरम जो ईअं ई हिसो हुजनि जीअं गॾियल तौर ते किथे कंहिं जेम खाना जा या कंहिं वॾे कराची क्लब जा या सिंध क्लब जा मेंबर हूंदा आहिनि त ईअं ई किथे उहो गॾियल मेंबर हूंदा गॾियल शिराकतदारी सां थी सघे थो कुझु थिए बाक़ी क्राइसिस जंहिं तरफ़ वधनि पिया उहे कंहिं बि तरह सां मूंखे हल थींदे नज़र नथा अचनि सादी ॻाल्हि इहा आहे त मिसाल तौरु जॾहिं हींअर केयरटेकर गवर्नमेंट जो मुदो पूरो थियो त उनखे कवर ॾियण जे लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल करणु दरख़्वास्त ॿिन्ही वज़ीरनि जे पारां वज़ीर आला जॾहिं उहे ओॾे वेंदा ऐं उहे हाणे उनखे यकीनी तौर ते को न को फ़ैसिलो करणो पवंदो ऐं जेको तव्हां सुवालु पुछो अयूब साहब खां त माज़ी में कॾहिं ईअं थियो आहे त कोर्टुनि का असेंबली बहाल कई हुजे त पाकिस्तान में बदकिस्मती सां मुंहिंजे ख़्याल में जमहूरी अमल जे मुखालफ़त में त कोर्टुनि जो किरदारु तमामु घणो हिस्ट्री में छा चइजे निशांबर आहे या तमामु वॾो वाज़े आहे पर अहिड़ो को फ़ैसिलो नज़र कोन थो अचे जो जंहिंमें चइजे त कंहिं जनरल या कंहिं ॿिए ई ईअं असेंबली टोड़ी हुजे ऐं कोर्ट वरी उन असेंबली खे बहाल कयो हुजे अॼु ॾींहं ताईं अहिड़ो को मिसाल मूंखे यादि नथो पए अयूब साहब को अहिड़ो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी हिस्ट्री में पास कई ईसा खान बीट पंजाब में बहाल करण जी ॻाल्हि थी पई पाण इस्तीफ़ा ॾेई हलिया विया आहिनि न पोइ वरी कोर्ट बहाल कयो पर जुडिशरी में त उहो ही हाणे त मूंखे नथो लॻे अहिड़ो को थिए पर हींअर जेको टर्न ईंदो उहो इहो ईंदो त जेका ही दरख़्वास्तूं इन्हनि ते कुझु थींदो ऐं अॼु जीअं जज साहब जेको आहे सो उनजी तबियत नासाज़ थी वई उन नासाज़ तबियत जो सबबु इहो त मूंखे ॿुधायो महिताब हिकिड़ो माण्हू चए त बाबा फलाणी तारीख़ ते पाण में ठही फ़ैसिलो करे अची मूंखे ॿुधाइजो उहे माण्हू जवाबु ॾेई छॾनि नथा अचनि हाणे उहो छा चए हाणे या त वरी कंहिं ॿिए फ़ैसिले में वञे ऐं उन्हनि ॿ ॻाल्हियूं कयूं हुयूं त हिकु त अदालती फ़ैसिलो जेको आहे 14 मई वारो उन तां बि हथु न खणंदासीं ऐं इन फ़ैसिले खे अञा ताईं कंहिं धुर चैलेंज बि न कयो आहे सर चैलेंज बि कंहिं धुर न कयो ऐं उनखां पोइ मुशावरत जेकॾहिं कई वेंदी ऐं इतफ़ाक़ी राय पैदा थिए त पोइ वरी अदालत जो चवणो त असां को विचों दग कढी ॾींदासीं अव्हांखे त हाणे उहो विचें दग वारो रस्तो बि मुंहिंजो ख़्यालु आहे बंदि थी वियो उहो बि बंदि थी वियो पहिरीं ॻाल्हि त कोर्ट जंहिं तरीक़े सां उन पेशरफ़्त कई उहा ख़राबु थी असेंबलियुनि जे अंदरि जेका शइ थी उहा ख़राबु थी असेंबलियुनि जे पंजाब ऐं KPK जी ॿ टे दफ़ा जेके इहे बहाली ऐं मोतली जेका थी वज़ीर आला जी तब्दीली थी उन में कोर्टुनि जी जेका मुदाख़लत थी उहा ख़राबु थी छाकाणि त हिकिड़ी शइ वाज़े हुजणु खपे त पार्लियामेंट केॾी बि ख़राबी करे पार्लियामेंट कहिड़ी बि शइ उहा करे जेकॾहिं उनजी तशरीह कोर्ट खे करणी पए थी उहा त करे पर इम्प्लीमेंटेशन जे लाइ अहिड़े क़िस्म जो ऑर्डर जंहिंजी तशरीह कोन्हे ही त सिधो सवाल न तशरीह किथे आहे आइन में लिखियो पियो आहे त 90 ॾींहनि में उन ते अमल दरामद कयो हाणे उन ते अमल दरामद नथो थिए त इहो पार्लियामेंट जे अंदरि पार्लियामेंटेरियंस जो कमु आहे त उन ते गौर कनि उन खां पोइ पब्लिक में जेको आहे सो अवाम में जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे वञनि उहे गौर कनि ही हिन तरीक़े सां हाणे तव्हां ॿुधायो त हुकूमत जॾहिं उनजी उन ते अमल दरामद न कंदी त हाणे उहा थी वई उनजे माज़ूली जे लाइ जेको आहे सो वरी ऑर्डर थियणु खपे छाकाणि हुकूमत त पाबंद आहे न सुप्रीम कोर्ट जे कंहिं बि फ़ैसिले खे अमल दरामद कराइण जे लाइ उहा नथी करे त हाणे त वरी ॿियो फ़ैसिलो इहो थियणु खपे ऐं त सम्झां थो क़ानूनी तौर ते त इहो फ़ैसिलो हाणे अचणु खपे त 90 ॾींहनि ते इलेक्शन जो फ़ैसिलो न थियो त उन वज़ीर आज़म खे मोतल कयो उन ते अमल दरामद न कयो हाणे उनजे बजाए तव्हां विचों दग था कढो विचों दग बि न निकितो विचें दग खां पोइ वरी हाणे नए दग ॾांहुं जेॾांहुं वञो था इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े वरी नए क्राइसिस खे जनम ॾींदो ऐं उहे नवां क्राइसिस जेके हूंदा उहे सिर्फ़ु ई लिंगर ऑन करिणो आहे ऐं हीअ जेका ड्रैग थिए थी पई मूंखे या त ईअं थो लॻे त जेको स्क्रिप्ट आहे उन स्क्रिप्ट में किथे किथे ओचितो को ॿिए कंहिंजी का एंट्री थी वञे उन एंट्री में उहो स्क्रिप्ट चेंज थो थी वञे या वरी स्क्रिप्ट ईअं ई ठहियल आहे छाकाणि त
मूंखे जेको नज़र पे आयो त ईद खां हफ़्ते जे अंदरि पोइ को न को हिकिड़ा सॉलिड क़िस्म जा डिसीशंस थियण वेंदा, पर मूंखे हाणे नथो लॻे त को हफ़्ते जे अंदरि उहे सॉलिड डिसीशंस थींदा। पर ही त वरी सूबाई असेंबलियुनि जे बहाली जो जेकॾहिं ऑर्डर थो अची वञे ऐं उन खां पोइ वरी उते नए सिरे सां वरी वज़ीर आला जी चूंड जे लाइ वरी उहो असेंबली स्पीकर वग़ैरह स्पीकर मुंहिंजे ख़्याल में बहाल रहंदो आहे, स्पीकर ख़तमु न थींदो आहे, पर हू जेका वज़ीर आला जी चूंड थींदी उहा वरी नई सही थींदी। पर जे कोर्ट वरी अहिड़ो ई ऑर्डर थी कढे त एज़ इट इज़ बहाल, त उहो त वरी अजीब क़िस्म जो हूंदो। हिकिड़ो माण्हू ख़ुदि उन में वरी पीटीआई वरी हिकु भेरो ॿीहर पावरफुल थी वेंदी सर, पोइ त ही इत्तेहादनि खे बिल्कुलु ई क़ाबिल क़बूल न हूंदो। ॿियनि धुरियुनि खे जस्टिफाई कीअं कंदो त हिकिड़ो माण्हू पाण लिखी थो ॾिए, चए थो त मुंहिंजी असेंबली टोड़ियो ऐं उहा असेंबली टोड़े थी ऐं वज़ीर आला हुन सां अज़ख़ुदि ख़तमु थो थी वञे, जेकॾहिं वरी एज़ इट इज़ हुनखे वज़ीर आला समेत बहाल थो कजे पोइ त वधीक ख़राबी पैदा थींदी। पर जेकॾहिं सिर्फ़ु असेंबली बहाल कजे थी ऐं उनजो सिर्फ़ु सबबु इहो ॼाणाइजे त हुन जेका असेंबली मुअतल करण जी दरख़्वास्त कई आहे उहा कंहिं बि तरह सां वाजिबु कोन्हे, पोइ त ठीकु आहे, त उन सां घटि में घटि पोइ इहो थी सघे थो त असेंबली बहाल थिए, वरी नए सिरे सां वज़ीर आला जी चूंड थिए। त अहिड़ी सूरत हाल में बि सम्झो था त ख़राबी केॾी पैदा थींदी पंजाब जे अंदरि ख़ासि करे। उहा साॻी तव्हांखे जेका फेबरवरी में सूरत हाल हुई पंजाब असेंबली जी जनवरी में, उहा साॻी थी वेंदी। त अहिड़ी सूरत हाल जेका आहे नवनि क्राइसिस खे अञा वधीक जनम ॾींदी। मुल्क जे अंदरि अॻे ई हिकिड़ो फाइनेंशियल क्राइसिस जेके लॻा पिया आहिनि उहे वञनि था पाइलअप थींदा, उन ते अञा ताईं को सही क़िस्म जो हल नज़र नथो अचे। ही सियासी क्राइसिस जेके आहिनि पॉलिटिकल क्राइसिस उहे उनखे अञा वधीक बहितर मज़बूत पिया था कनि। ॿाहिरियुनि धुरियुनि जो वॾे खां वॾो हुननि ते क्वेश्चन इहो आहे त कहिड़ी अहिड़ी गवर्नमेंट हूंदी जेका असांखे अश्योर करे त ईंदड़ 4-5 सालनि ताईं पॉलिसी उन्हनि जे हथ में हूंदी ऐं उहे पॉलिसी ठाहींदा। बिल्कुलु हिते त हाणे का बि शइ स्टेबिलिटी जेका आहे उन जी डिमांड थिए पई ऐं असां वटि बदकिस्मती सां स्टेबिलिटी कंहिं बि शोबे में नज़र न पई अचे। सर थैंक यू सो मच। हाणे इन ई डिमांड खे नज़र में रखंदे का न का हिकिड़ो अहिड़ो सेटअप ईंदो जेको ईंदड़ 5 सालनि ताईं उन सेटअप खे जेको आहे सो मुल्क खे सिधे करण जे लाइ टारगेट ॾींदा। पोइ हाणे ही तव्हां मुल्क संभालियो ऐं सिधो करे ॾियो। जी इदरीस लिगारी साहब पहिरें टर्न में इहा ई ॻाल्हि कई त पोइ या त वरी अहिड़ो को टेक्नोक्रेट सेटअप ईंदो। इदरीस साहब फाइनल कुझु मिंट वञी बचा आहिनि, छा ख़्यालु आहे अव्हांजो वाकई में पावर जेके फोरम्स आहिनि पॉलिटिकल फोरम्स अयूब शेख साहब जो चवणु जीअं त उन्हनि पॉलिटिकल फोरम्स मां कुझु अहम शख़्सियतूं जेके आहिनि पावरफुल शख़्सियतूं साम्हूं अची सघनि थियूं? मुंहिंजो इस्तिलाह इक़्तिदारी फोरम आहे। ठीकु आहे सर, इक़्तिदारी फोरम्स असां वटि 3-4 आहिनि। उन्हनि इक़्तिदारी फोरम्स मां ई पावरफुल शख़्सियतूं अची करे मुल्क खे सहारो ॾियण जे लाइ पंहिंजो पाण खे पेश कंदियूं। कुझु अहिड़ो सेटअप जेको आहे उहो थींदे ॾिसो पिया इदरीस साहब? ॾिसो मेहता अली साहब, ही पाकिस्तान आहे असांजो, असांखे तारीख़ ॿुधाए थी हिते कहिड़े बि वक़्तु कुझु बि थी सघे थो। पर हाणे सोचण जहिड़ी ॻाल्हि हीअ आहे त गुज़िरियल 4-5 महीननि खां वठी, ॿियो माज़ी खे असां छॾियूं था, 4-5 महीननि खां वठी मुल्क में छा पियो थिए? मुल्क में जेका आइन जी जेका तशरीह थियणु खपे, छा आइन जी तशरीह उहा ईअं थिए पई? मुल्क में जमहूरी निज़ाम जीअं हलणु खपे, जमहूरी इदारा असां वटि ईअं कमु कनि पिया। सियासी पार्टियूं जेके दावाऊं कंदियूं आहिनि उहे जमहूरियत जूं वॾी अलम बरदार जेके आहिनि उहे पंहिंजी पसंदि नापसंदि ऐं ख़ासि इशारनि जे जेको सो तनाज़ुर में ऐं कहिड़ा फ़ैसिला कनि थियूं, कहिड़ा डिसीशन थियूं कयूं या कहिड़ा क़दम ऐं अमल थियूं खणनि, छा उहो सभु हिन मुल्क ऐं अवाम लाइ फ़ाइदेमंद आहे? ही जेको कुझु बि थिए पियो इनखे अवाम जेका मजमूई तौर ते जेका अवाम आहे उहा भले PTI में बि हुजे, नवाज़ लीग में बि हुजे, पीपल्स पार्टी में हुजे, कॉमर्स पार्टी में हुजे, तक़ी पसंद पार्टी में हुजे, कंहिंसां बि हुजे, मजमूई तौर ते उहा जेका हिनजो हिसो आहे उन ते कहिड़ो तासुर थो वञे? माना उन में उहो तासुर थो वञे त हिते जिन वटि बि पावर आहे, जिन वटि बि अख़्तियार आहे, उहो मुख़्तलिफ़ उन जूं जेके आहिनि मानाऊं मतिलबु कढंदो, तशरीहूं कंदो, शरऊं कंदो, मुख़्तलिफ़ इदारा यूज़ कंदो, मुख़्तलिफ़ लीडर यूज़ कंदो, मुख़्तलिफ़ सियासी अॻवान इस्तेमालु करे उहो केतिरी बि चाहे ड्रैग करे सघे थो। साल, 6 महीना, 8 महीना, 10 महीना, 9 महीना कढे सघे थो। उनजो ॾाढो का बि आइनी क़ानूनी का बि रुकावट न आहे। त मुंहिंजे ख़्याल में गुज़िरियल 4-5 महीननि खां वठी जेकॾहिं उहो ई कुझु थी रहियो आहे जंहिंजे असां जेका आवाम खे का तौक़ बि न हुई ऐं जेको उनजे बरक़्स सभु कुझु थी रहियो आहे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अव्हांजी। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच, अव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। नई इस्तिलाह जेका आहे उहा अव्हां ॾिनी आहे, इक़्तिदारी फोरम्स जेके आहिनि, वॾी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट जी मुशावरत बाबति ॾिनल जेका मोहलत आहे उहा अॼु पूरी थी रही आहे, आख़िरी ॾींहुं आहे। हुकूमत इत्तेहादनि पारां जेको इजलास कोठायो वियो उन इजलास में फ़ैसिलो कयो वियो त असां PTI सां ॻाल्हियूं बि न कंदासीं, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मञण खां इनकार कयो वियो ऐं 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो मञण खां बि इनकार कयो वियो। इहो चयो वियो आहे त पार्लियामेंट
इहो फ़ैसिलो कयो आहे त चूंडूं कॾहिं थींदियूं, कीअं थींदियूं, इहो पार्लियामेंट जो इस्तेहकाक आहे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदे इजाज़त। अल्लाह निगहबान।